अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम माय यूट्यूब चैनल सिंधी छोकरो। अज जी व्लॉग जी तैयारी है, तैयारी पे करूं व्लॉग जी। तो दोस्तों व्लॉग अज तैयारी थींदी स्टैंड असांजो स्टैंड दोस्त मुआरे तोड़े छो कुत्ते के हणी करे, कुत्ते को मार के तोड़ दिया इसने। तो अब व्लॉग कैसे बनाऊं? आज एक दावत थी, बहुत अच्छी दावत थी, दोस्त की दावत हुई, तो उनते वञणो स्टैंड टुटियो पियो आहे। हाणे व्लॉग ठाहियूं था। व्लॉग फिलहाल जुगाड़ी पाकिस्तान जिंदाबाद। दोस्तों ये तैयारी भी थी है ब्लॉग की, तो इंशाल्लाह ब्लॉग में कहीं तव्हां दोस्तनि जी सपोर्ट जी ज़रूरत है। असांजो न्यूज़ चैनल है, ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। तो सुठा सुठा ब्लॉग ऐं सुठा सुठा कॉन्टेक्ट तव्हां लाइ आणियूं। फिलहाल त न्यू स्टार्टिंग है असांजी, तेसिताईं थोड़ी सेटिंग भी वञी थिए। भाई मुंहिंजो 3 एंड मतलब ब्लॉग है बराड़ी जे हिसाब सां थोड़ी तैयारी पई थिए, तैयार थी करे जेको आहे पोइ निकिरणो आहे ब्लॉग जी तरफ़। ऐं लैपटॉप आहे मुंहिंजो, ऐं हाणे जेको आहे तैयारी था करियूं। हे त स्टैंड कम जो न आहे, टुटी वियो आहे। बाक़ी हाणे गो। तो दोस्तों असां निकिरी चुका आहियूं। सोचो त न आहे छा व्लॉग ठाहियूं, बस इहो आहे तव्हांखे ॾेखारे सघूं था। असां ही हले पियो हिन जा स्टाइल, ऐं ही जेके आहिनि बनियूं ऐं वण टिण इहे ॾेखारे सघूं था तव्हांखे। ॿियो छा ॾेखारियूं, ॿारहाड़ी जो व्लॉग ई आहिनि। ऐं बरहाल त दोस्त जी सपोर्ट जी ज़रूरत आहे असांखे। वरी महिरबानी थींदी आहे अगरि असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा छो जो असांजो न्यू चैनल आहे। तव्हांजी सपोर्ट जी वजह सां असां सुठा सुठा कॉन्टेक्ट लॻाईंदासीं, सुठा सुठा वीडियो आणींदासीं। बाक़ी अॼु जी वीडियो जेका आहे रिकॉर्डिंग पियो कयां, त एॾी ज़बरदस्त रिकॉर्डिंग पई थिए, यकीन कयो अहिड़ी स्टैंड बि न थींदी जेको मुंहिंजी हिन स्टैंड में थिए पई। त तव्हांखे ॾेखारियूं था थोरो मज़ो ही आहे। तो दोस्तों फाइनली असांजो व्लॉग पूरो थी वियो। घर ठाहे निकितासीं, ॿाहिरि आयासीं, थोरा शॉट लॻायासीं, व्लॉग थी वियो। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे असांजी सपोर्ट कयो। वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में।